मदेरिया जे शेख मोहल्ले में रतो देरो थाणे जो SHO अब्दुल गफूर छुट्टो पुलिस नफ़री साण करे लबे मिराण भरिसां जतोई बिरादरी जे शाहन जतोईअ जे घर ते चढ़ाई कई। पुलिस चढ़ाई दौरान औरतुनि ऐं मासूम ॿारनि मथां तशदुद करे ॾिनो, जंहिं बदि औरतुनि में ऐं मासूम ॿारनि में कीहाट पइजी विया। पुलिस घरनि में पियल सामान खणी वञण सां गॾु घर में सुतल राबिल जतोईअ समेत 3 ॼणनि खे खंभे खणी वई, जॾहिं त पुलिस जो को बि मौक़िफ़ साम्हूं अची न सघियो आहे। ॿिए तरफ़ कवरेज लाइ पहुतल मदेरिया जे सहाफ़ी टाइम न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर राहूजो खां पुलिस टीम जे इंचार्ज सुराब चाचड़ मोबाइल फ़ोन फुर करे साणसि बदतमीज़ी कई। रतोदेरो पुलिस जे अहिड़ी पुलिस गर्दीअ ख़िलाफ़ मदेरी प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि आजुज़ भुट्टो, तौहीद बिरोही, अब्दुल हकीम सहतो, शेर मोहम्मद बिरोही, शोएब बिरोही ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाज कयो वियो ऐं सहाफ़ियुनि पारां SSP लाड़काणो खां घुर कई वई त बदमस्त स्पेशल टीम जे इंचार्ज सुराब चाचड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदेरी।